अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ सुर घातूअ जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। घातू संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे जंहिंजी लग़वी माना आहे मच्छी मार। सिंधीअ में उन जो मतिलबु आहे ताक में वेठल शिकारी या ताड़ में वेठल शिकारी या समुंड में मच्छीअ जो शिकार कंदड़ टोबो या मुहाणो। शाह लतीफ़ सुर घातूअ में मोरड़े मीरबर जी बहादुरी ऐं शुजात जो ज़िक्र कयो आहे। मोरड़ो ऐं संदसि 6 भाइर कलाची हाणोकी कराची या के लिखनि था सोनम्याणी उते कराची जे समुंड में वॾी मुहारत ऐं फ़न सां मच्छीअ जा शिकारी हुआ। लिखनि था त सोनम्याणीअ में ओभाए नाले हिकु मुहाणो रहंदो हो जंहिंखे 7 पुट हुआ जिन मां 6 भाइर जोधा जवान हुआ। बाक़ी मोरड़ो जिस्म जो जॾो हो। मोरड़े खे ॿिया भाइर घर जे संभाल लाइ छॾे पाण मच्छीअ मारण हलिया वेंदा हुआ। हिकु ॾींहुं क़ज़ा सां कलाचीअ जी कुन में वञी अड़िया ऐं ॿेड़ी सूंदो दरियाह में ग़रक़ थी विया। हिते वाज़िह कंदो हलां त सिंध जा जेके सामूंडी इलाइक़नि वारा माण्हू आहिनि उहे समुंड खे बि दरिया सॾींदा आहिनि, छो जो दरियाह जो काफ़ी छोड़ थींदो हो ऐं उहो समुंड में जॾहिं छोड़ कंदो हो त उन छोड़ वारे इलाइक़नि में उनखे दरिया सॾींदा ऐं उहे समुंड में लही वेंदा हुआ, उनखे बि दरिया ई सॾींदा हुआ। उन कलाचीअ जी कुन में हिकु मागर मच्छ रहंदो हो जंहिंखे बर वक़्ति मोरड़े जे 6 भाइरनि खे गिड़काए छॾियो। जॾहिं घातू यानी मच्छी मारींदड़ घर न मोटिया तॾहिं संदसि घर जा मिड़ई भाती फ़िक्र में पइजी विया। नेठि मोरड़ो हिकु ॾींहुं मच्छियो खणी संदसि तलाश में निकितो। खेसि झटि मालूम थियो त संदसि भाइरनि सां कहिड़ो कहर थियो आहे। मोरड़ो जीअं त अकोल में अकाबर हो, हिन पंहिंजे अज़ीज़नि सां सलाह करे हिकु लोही पिंजरो तयारु करायो जंहिंजे ॿाहिरे पासे तिखा कुंडा ऐं किल लॻल हुआ जिन मां हर हिक खे रेशमी रसो वटियल हो। समूरा रसा वरी हिकु पांजारीअ सां ॿधल हुआ। उन्हनि रसनि सां गॾोगॾु उन पिंजरे खे ऑक्सीजन ॾियण लाइ हिकु लोही नलकी बि रसनि सां गॾोगॾु निकितल हुई। ऐं कलाचीअ जी कुन वटि पहुचण शर्त मोरड़ो पाण वञी पिंजरे में वेही रहियो ऐं हमराहनि खे चयाईं पिंजरे खे कुन में केरायो। जॾहिं रसा लुॾंदा तॾहिं उनखे छिके ॿाहिरि कढिजो। मांगर मच्छ बि तयारु वेठो हो। जीअं ई वात खोले मोरड़े खे गिड़काइण जी कयाईं तीअं ई ॼाड़ियुनि में वञी किल ऐं कुंडा अटकियसि। मोरड़े बर वक़्ति रसा लोॾिया। संदसि हमराहनि साननि सां पांजारियूं जोड़े साननि खे जोटरे वठी उन्हनि जे पुठनि ते ॿरियल मुआ रखिया। सान उथी भॻा ऐं मांगर मच्छ गेलजी सुकीअ ते आयो। मच्छ जो पेट चीरे उन मां भाइरनि जा
करंघर कढियाई यानी लाशा कढियाई। पोइ पाण मुजावर थी उन्हनि भाइरनि जे आख़िरी आराम गहनि ते वेही रहियो। उहो मक़ाम कराचीअ खां 2 मील परे, पुराणी जेका कराची हींअर उते दफ़न आहे, उहो अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे ऐं मोरड़ो बि उते उन्हनि जे पासे में दफ़न थियल आहे। उन ई मक़ाम खे मोरड़े जो मक़ाम करे छॾींदा आहिनि। दोस्तो, हींअर अॼोके दौर में मोरड़े ऐं संदसि भाइरनि जूं मज़ारूं कराची वारे इलाइक़े शेरशाह जे भरिसां गुलबाई चौक ते अॾियल पुल जे हेठां मदफून आहिनि ऐं उहे क़बरूं हिकु चौराहे ते बेयारो मददगार पयल आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त कराची में कई ॿाहिरियनि ऐं धारियनि माण्हुनि जे मथां वॾा वॾा मुक़बरा अॾियल आहिनि, पर कलाची जे वारिस शाह साईं जे सूर में मोरड़े ऐं संदनि भाइरनि मथां को बि मुक़बरो अॾियल न आहे ऐं उन्हनि खे हिकिड़े चौराहे अंदरि क़ैद कयो वियो आहे ऐं ईंदड़ वेंदड़ माण्हू रोज़ क़बरुनि खे लताड़नि था ऐं नशे जा आदि माण्हू उनखे पंहिंजो आस्थानो बणाए वेठा आहिनि। सुरघातू में ज़िक्र आहे त मोरड़ो ऐं संदसि 6 भाइर कलाची जे समुंड में वॾे मुहारत ऐं फन सां मछीअ जा शिकारी हुआ। जॾहिं कलाची जे कुन ते मांगर मच्छियुनि कब्ज़ो करे मुहाणनि जे मुआशी वसीलनि ते वार कयो त उन ई कब्ज़े खे छॾाइण लाइ मोरड़े जा 6 भाइर मांगर मच्छ सां बहादुरीअ सां मुक़ाबिलो कंदे मारिजी वञनि था ऐं इंतकाम जी बाहि मोरड़े खे बि सुम्हण नथी ॾे। जेतोणीकि हू हिकु ॾुबरो ऐं माज़ूर इंसान हो, पर रिथाबंदी करे नेठि उन ई मांगर मच्छ सां मुहाॾो अटकाए उनखे मारे भाइरनि जो बदिलो वठे थो ऐं कामयाबी माणे थो। शाह साईं सिंध जे हिन मशहूरु किसे खे अलामती तौरु ॻाए सदाई लाइ अमर करे छॾियो। सुरघातू जे कुझु बैतनि खे पढ़ंदासीं ऐं उन्हनि ते मुख़्तसिर गुफ़्तगू कंदासीं। शाह साईं फरमाए थो त कोजो कहर कलाच में घिड़े सोने, हिते कलाच कुन खे थो चए त उन कलाच जे कुन में अहिड़ो को कहर आहे जेको घिड़े थो उनखे, ने थो उनखे, खणी थो वञे उनखे, गुम थो करे छॾे। ख़बर कोन ॾे त रछ कुॼाड़े रंडिया, इहा ख़बर ई नथो ॾे त रछ छा में फाथा आहिनि, छा में रंडिजी पिया आहिनि। ही त माज़ी जो नोहो आहे, पर दोस्तो मौजूदा दौर में समुंड बदिरां कराची शहर खे कुन बणायो वियो आहे, जंहिंमें धारिया मांगर मच्छियुनि जी सूरत में आदमबू कंदा पिया हलनि, कई दहशतगर्द, कई इंसान दुश्मन माण्हू जेके धरती धणी या मज़लूम माण्हू, मज़दूर माण्हू, ख़बर ई नथी पए त उहे केॾांहुं गुम थियो वञनि। वरी शाह साईं फरमाए थो त काल्ह कलाचीअ विया छतियूं खणी छुगेर, उहे जेके काल्ह कलाचीअ जे कुन में विया, भाला खणी, पंहिंजा साज़ो सामान खणी, भाइरनि भेरो न कयो, अदन कई अवेर, उन्हनि जा वारस जेके आहिनि, जेके कलाची कुन में मच्छी मारण था वञनि अॻे दौर में, वरी उन्हनि जे घातुनि जे, उन्हनि महिनत कशनि जे, उन्हनि मज़दूरनि जे, उन्हनि धरती धणनि जे वारसनि जा ख़्याल बयानु कंदे शाह साईं फरमाए थो त
ॾेहाणी ॾिठम केतिरा जिनी मारियो मोक, घर में भातुड़नि जा था मारे निम थोक, लॾे विचां लोक ऊन्हे वया ओही। उभी ओसड़ा उस में झलियो कुन किनार, घातू घर न आया वॾी लॻियन वार, हुयस जिनी हार से मूड़े चढ़िया मकुड़ा। हिते त उहे जेके हलिया था वञनि उन्हनि जे बारे में उन्हनि जा ख़दशा आहिनि, ख़्याल आहिनि। वरी हिकिड़े बैत में चए थो त जिते घोरियो घातूं तिते वारीअ बुठ, से साटी मुठ सर सुको सूंघी गया। जिते उन्हनि घातूड़नि पंहिंजा सिर घोरिया उते वारीअ जी मुठ आहे, छो जो उहे दरिया रुख मटाए विया, उहे धरती धणी न रहिया ऐं उन्हनि जी मालिकी कंदड़ न रहिया। जिते घातूड़नि घोरियो, जिते मोरड़े जी मज़ार आहे, उते ओसे पासे में धरती धणियुनि जी कमी थी वई, धारियुनि जी घणाई थी वई, त उते वारीअ बुठ आहे, उन्हनि जो को धणी साईं न आहे। से साटी मुठ सर सुको सूगी गया, उहे मक़ाम मेसारजी विया, सर सुकी विया ऐं उन्हनि जा धणी साईं तमामु घटि आहिनि, उतां हलिया विया आहिनि। जॾहिं उहे घातू उहे मच्छी मारींदड़ मच्छी मारण लाइ वञनि था ऐं कलाचीअ कुन में पवनि था ऐं कुझु ॾींहं नथा मोटनि। मौजूदा दौर में बि अगरि को घर धणी, अगरि को घर जो कमाईंदड़ कमाईअ लाइ वञे थो ऐं पोइ हू मोटे ई नथो, उनजो को बि ॾस पतो नथो थिए, त उन्हनि जे घर वारनि जा अहसास शाह साईं बयानु कंदे चवे थो त मूं उधारिया मछड़ा अल्लाह घातू आण मियां, ए अल्लाह साईं, ए रब, ए पाक परवरदिगार, तूं मलाहनि खे वापसि आ, घातुनि खे वापसि आ, तूं असांजे कमाईंदड़नि खे, मज़दूरनि खे, घर धणनि खे वापसि आ। मूं उधारियूं मच्छियूं वरितियूं आहिनि। हिते अगरि मच्छी सीधो सामान खे चऊं त बि ॻाल्हि साॻी आहे, त उन्हनि जे आसिरे में उधारे ओधर ते उनजे घर वारनि सीधो सामान खयो आहे। मुदारन सी मूंखे कादिर विझ मकान, ए सगारा साहिब, ए कादिर, मूंखे कोठीदारनि वटि काणियारो न कर। कोठीदार उहे दुकानदार आहिनि, चए थो उन्हनि वटि मूंखे कूड़ी न करे मुंहिंजा कादिर। हठ मुंहिंजे हाण कदुर लधो जिंडे, उन्हनि मलाह, उन्हनि घर वारनि, उन्हनि कमाईंदड़नि, उन्हनि मज़दूरनि खां सवाइ मुंहिंजी जिस्म ऐं जान खे संदन क़दुरु पियो आहे। मूंखे हाणे क़दुरु थियो आहे त उन्हनि जी केतिरी अहमियत हुई। जॾहिं मोरड़ो टलूं थो वेढ़ाए मांगर मच्छ खे मारण जूं ज़ेर करण जूं, तॾहिं उहो वरी गस ते किन माण्हुनि खे ॾिसे थो त उहे नंढे पाणी में ॼार था हणनि, उते हू चवनि था त असां मांगर मच्छ खे पकड़ींदासीं, त मोरड़ो उन्हनि खे हिदायत करे थो, फरमाए थो त जीअं झुगा पाईं झोल में ईअं न मरनि मच्छ, जीअं ॼार जेकर दरिया जी झोल बीठल पाणी में विझी तीअं मांगर मच्छ न मरंदा। सबर धार समुंड जा के राऊं रंगियूं रछ, सबरधार समुंड जा के राऊं रंगियूं रछ, तूं उन्हे समुंड में कमु ईंदड़ के पुख्ता ऐं रंगियल ॾोर वारा ॼार पाण वटि रख, जेके उन्हे समुंड में मच्छनि खे काबू करे सघनि, पुख्ती ॾोर।
ही छारू ऐं छछ अञा ओड़ा आगाहूं थियो। ही चएसि पियो त ही जेके जिते तव्हां ॼार हणो था ही समुंड जूं तांगियूं खारियूं ऐं तरारूं आहिनि, माना जेके तरायूं ऐं पासे वारा खॾ खोबा आहिनि, ही उहा आहे अञा ओड़ा अञा परे आहे समुंड जो जेको वहकिरो आहे, जिते वॾो पाणी आहे, जिते अमीक आहे, उहो अञा परे आहे, तव्हां हिते पिया मछियूं मारियो। सो हिन बैत मां असांखे इहो बि सबक़ु मिले थो त असां पंहिंजे हक़नि लाइ, जाइज़ हक़नि लाइ जेका जिदोजहद करियूं था उहे अञा छारूं ऐं छछ आहिनि, अञा ओड़ा आगाहूं आहे, अञा वॾी जिदोजहद, वॾियूं क़ुर्बानियूं अञा अॻिते आहिनि। वरी उन्हनि घातूड़नि जा, उन्हनि मलाहनि जा जेके वारस ॿियनि माण्हुनि खे ॾिसनि था, जेके उत्साह में आहिनि, उहे बि चाहिनि था त उहे मांगर मच्छ खे ज़ेर कनि। उन्हनि मुतलिक़ छा साईं फरमाए थो त ईअं जा लुॾो लोॾ इहा पर घातूड़नि जी, अमी जंहिं नाज़ सां था टिलो सारी त मलाहनि जी आहे। जंहिं नाज़ सां तव्हां हलो था, जेको तव्हांजो उत्साह आहे, जेको तव्हांजो जोश ऐं जज़्बो आहे, इहा ई त मलाहनि जी रीत आहे, इहा ई त इनक़िलाबनि जी रीत आहे, इहा ई त जिदोजहद कंदड़नि जी रीत आहे। कुन कलाचीअ कोड सुख न सुता कॾहिं, कलाचीअ जी कुन घोरण जे शौक़ में हू कॾहिं बि आराम सां न सुम्ही, छो जो हुननि खे शौक़ु हो त कराची जे कुन में असां वञी जाम मच्छियूं झलींदासीं या मांगर मच्छ खे ज़ेर कंदासीं। उन शौक़ में हू सुख सां कॾहिं बि न सुता। सो हिन दौर में बि जेके जिदोजहद कंदड़ माण्हू आहिनि, जेके पंहिंजे हक़नि लाइ पेर पिथूं था कनि, जेके पंहिंजे हक़नि लाइ पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में था विझनि, उहे बि सुख सां नथा सुम्हनि। उन्हनि खे बि कुझु करण जो शौक़ु आहे, कुझु करण जो जज़्बो आहे, कुझु करण जो जुनून आहे। अॻिते वरी छा साईं चए थो त घूरींदे घूर पिया अघूर घुरियाऊं, हू ॾोरींदे कुन में घिड़िया ऐं ऊन्हो समुंड पोलियाऊं। हुननि पंहिंजे कामयाबी हासिल करण लाइ उन समुंड में घिड़ी पिया ऐं ऊन्हो समुंड ॻोल्हियाऊं। मयकर मारियाऊं मलाहनि मुंहं संडरा, मोड़ो खे छछनि ऐं छारियुनि में न फिरियो। जंहिं महिल हू मांगर मच्छ खे ज़ेर करणु वियो त हू वञी उन में घिरियो, उन में वञी मांगर मच्छ खे ॻोल्हियाऊं। मयकर मारियाऊं मलाहनि मुंहं संडरा, मयकर माना वॾो मांगर मच्छ। उनखे जॾहिं मारियाऊं त मलाहनि जा चेहरा सराहा थिया, मलाह ख़ुशि थिया पंहिंजी कामयाबी ते त असां नेठि उन मांगर मच्छ खे शिकस्त ॾिनी, जंहिं असांजे वसीलनि ते कब्ज़ो कयो, जंहिं असांजी रोज़गार जा ज़रिया बंदि थिए कया, त असां उनखे मारे कामयाबी हासिल कईसीं ऐं पंहिंजा मुआशी जेके ज़रिया हुआ उहे असां लाइ ॿीहर खुली विया, पंहिंजे गुज़र मुआश जा रस्ता खुली विया जेके मांगर मच्छ रोकिया। दोस्तो अॼोके दौर में बि कई मांगर मच्छ ग़रीबनि, लाचारनि, बेपहुचनि, मिसकीननि, हारियुनि, मज़दूरनि जे पघर जी पोरे ते मांगर मच्छ वांगुरु क़ाबिज़ आहिनि। असांखे बि मोरड़े वांगुरु उन्हनि मांगरनि मच्छनि जे कलियुनि में हथ विझणा पवंदा ऐं उन्हनि खे उन कलाची वारे कुन जे मांगर मच्छ वांगुरु अवाम साम्हूं मारणो पवंदो, उन्हनि खे शिकस्त ॾियणी पवंदी। तॾहिं कामयाबी असांजो मुक़दर बणिबियो, तॾहिं ही मुआशिरो अमन भरियो मुआशिरो थी सघंदो, तॾहिं असां हिन मुआशिरे में सुकून सां रही सघंदासीं, तॾहिं असांजा बचा महफ़ूज़ हूंदा, तॾहिं असां हिकु कामयाब क़ौम तौरु साम्हूं अची सघंदासीं। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़, जीअं लतीफ़।